टंडो रहीम खान रिपोर्ट किमदाला शारी टंडो रहीम खान लगशनी रहवासी बिन निंगरन के रोलू पुतन दाड़े विधो। काशे जे यूसी शने जे रहवासिन प्राइमरी स्कूल पढ़ंदड़ बचल वलद निसार शाहाणी ऐं मुदस्सिर वलद गुलड़ शाहाणी सुबुह सवेर स्कूल वञी रहिया हुआ त रोलू कुतन हमलो करे ॿारनि खे ज़ख़्मी करे विधो। इस्पताल में वैक्सीन न हुजण सबबि ॿिन्ही ॿारनि खे इलाज ऐं वैक्सीन लाइ तालका इस्पताल खणायो विया। ॿिए पासे निंगरन जे वालिद निसार शाहाणी ऐं गुलड़ शाहाणी ॿुधायो त असांजे शहर शिनी में रोलू कुतनि जो आज़ार वधी वञण सबबि असांजा ॿार स्कूल बि नथा वञी सघनि। ॿियो त काशे जे कंहिं बि इस्पताल में छिते कुते जी वैक्सीन न आहे जो को ग़रीब माण्हू लॻाराए सघे। इन्हनि हुकूमत खां मुतालबो कंदे चयो त यूसी शिनी समेत काशे में कुता मार मुहिम हलाई वञे ऐं काशे इस्पताल में छिते कुते वारी वैक्सीन ॾिनी वञे।